गाजियाबाद रोड बिजली बिल्स ऐं टैक्सिस में वाद ख़िलाफ़ रावलपिंडी जे लियाकत बाग में जमात इस्लामी जो धरणो 3 ॾींहं बि जारी। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी अॻवाणी में हुकूमती वफ़द जी जमात इस्लामी जे अॻवाननि सां मुलाक़ात। जमात इस्लामी हुकूमत सां ॻाल्हियुनि जी दावत क़बूल करे वरिती। ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु अॼु थींदो। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु हो त हुकूमत महांगाई जे ख़ात्मे लाइ नेक नियती सां कमु करे रही आहे। ॻाल्हि ॿोल ज़रिए मसइला हल कंदासीं। धरणे में मौजूद जमात इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान जो चवणु हो त बिजलीअ जूं क़ीमतूं घटि कराइण खां सवाइ वापसि न वेंदासीं। डी चौक परे नाहे, ॻाल्हियुनि में अॻभराई न थी त इस्लामाबाद तरफ़ मार्च कंदासीं। जमात इस्लामी तरफ़ां क़यादत हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ 10 मुतालबा रखी छॾिया। लियाकत बलोच जी सरबराहीअ में कमेटी बि क़ाइमु। अवाम खे 500 यूनिट्स ताईं बिजली बिल्स में 50% रियायत ॾियणु, पेट्रोल ते लिवी ख़तमु करणु, तेल जे अघनि में ताज़ो कयल वाध वापसि वठणु, ज़रूरी शयुनि जे अघनि में 20% लाद जा मुतालबा, स्टेशनरी आइटम समेत ॿारनि जी तालीम ऐं तरबियत बाबति शयुनि ते टैक्स वापसि वठणु, ग़ैर तरक़ियाती ख़र्चनि में 35% कट लॻाइणु, ज़राअत ऐं सनत ते लॻायल टैक्स 50% घटाइणु, सनत वापारी सीड़पकारी खे यकीनी बणाइणु, पघारदार तबिके तां टैक्स ख़तमु करणु ऐं मराहत याफ़्ता तबिके खां टैक्स उगाड़ी जा मुतालबा शामिल। ब्यूरोक्रेट्स, जजिस, पार्लियामेंटेरियन समेत सभिनी जी मुफ़्त बिजली ख़तमु करण ते गौर। IPPs ख़िलाफ़ मुल्की आगाही मुहिम खां पोइ तवानाई वारी वज़ारत एमरजेंसी प्लान तयारु करे वरितो। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां सरकारी नीम सरकारी इदारनि जी मुफ़्त बिजली वारी सहूलियत ख़तमु करण ते बि गौर शुरू करे छॾियो। पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक जो चवणु आहे त ॿिए मरहले में मुफ़्त पेट्रोल वारी सहूलियत बि ख़तमु कई वेंदी। पंजाब, खैबर पख्तूनख्वा ऐं आज़ाद कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की टकरे तेज़ बरसात। सिंध जी राजधानी कराची में बूंदाबांदी, मौसम ख़ुशगवार। मीरपुर खां सांगड़, उमरकोट ऐं बदीन जे अक्सर इलाइक़नि में बरसात थिए रही। घोटकी जानदल सुंदराणी थाणे जी हद में धाड़ेलनि जो पुलिस पिकेट ते हमिलो। 2 एहलकार ज़फ़र तहीम ऐं कादिर महर शहीद। SSP घोटकी ज़ुमैर नूर जना जो चवणु आहे त पुलिस जी जवाबी कार्रवाई में धाड़ेल बि ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस धाड़ेलनि पुठियां वियल आहे। काज़ी अहमद वेझो लाखाट रोड ते मुबैना पुलिस मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी मारिजी वियल मुबैना ॾोहारी जो लाश अस्पताल मुंतक़िल, सुञाणप न थी सघी। पुलिस मूजिबि 3 मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि सां मुक़ाबिलो थियो। जवाबी कार्रवाई में हिकु जवाबदार मारिजी वियो, ॿिया फ़रार थी विया। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में घर अंदरि गैस सिलेंडर फाटण सबबि 8 ॼणा ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल जे बंस वार्ड मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी ॿारड़ो अबू बकर, इरफान, फैज़ान, फुरकान, अनम, निदा, इकरा ऐं राबिया शामिल।